जो बेड़ो पार वो केर आहे लाल 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 झूलेलाल लाल 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 झूलेलाल। अरे जेड़ो ये बिटकेल धर्म आहे तेड़ा ये बिटकेल भगवान भी आहिनि। पुट गुस्से में गलत न ॻाल्हाए थधो थी। मां पंहिंजे पूरे होश में ॻाल्हाए रहियो आहियां। अरे जे सचपच तुंहिंजे इन्हनि भगवाननि में ताक़त हुजे हा न त मुंहिंजो पीउ अॼु मूंसां गॾु हुजे हा। पुट कंहिंजो जीअण मरण कंहिंजी बि बस कोन आहे। जेको आयो आहे सो ज़रूर वेंदो। पर हीअं जानवरनि वांगुरु मौत मरण खां अॻु घणो त लोड़ी घणा ॾींहं हॉस्पिटल में हो। अरे ही त भलो थिए चर्च वारनि जो जिन हॉस्पिटल जा बिल भरण में असांजी मदद कई। पुट तूं सिर्फ़ पंहिंजे पिता जो लोड़ण थो ॾिसी पर हुनजी दारू पीअण जी आदत तोखे छो नथी ॾिसण अचे। तोखे हू चर्च वारा उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाए तोखे गुमराह करे रहिया आहिनि। गुमराह? अरे पंहिंजे अखियुनि तां हिन बेबुनियाद हिंदू धर्म जी पट्टी लाए चर्च वारा मूंखे गुमराह न पर सुठो जीवन जीअण लाइ हर हिकु फैसिलिटी ॾेई रहिया आहिनि। हुननि मूंखे जॉब बि वठी ॾिनो आहे। दुनिया खे हलाइण वारो सिर्फ़ु हिकिड़ो ई गॉड आहे यसु मसीह। कॾहिं फिटी कर इहे मूर्तियूं हाणे ई न पुट न, मां तोखे इहो पाप करण कोन ॾींदसि। मुंहिंजे हूंदे इहे मूर्तियूं हिन घर खां ॿाहिरि कोन वेंदियूं। अगरि ईअं ई आहे त पोइ बेशक तुंहिंजे लाइ बि हिन घर में का बि जॻह कोन्हे। मूंखे पंहिंजे जज़्बातनि खे बयान करण लाइ आख़िर ई कोन आहे। छा इहा ई उहा क़ौम हुई जेका पंहिंजे धर्म खे बचाइण लाइ 40 ॾींहं सिंधु नदीअ जे किनारे बिहार थी मूंखे ॿाॾाई रही हुई? छा इहो ई ॾींहुं ॾिसण लाइ मूं अवतार वरितो ऐं हिंदू सिंधियुनि जी रक्षा कई हुई? न नारद न, बिल्कुलु न। इहो जेको बि थी रहियो आहे कुदरत जे ख़िलाफ़ आहे। असांखे कुछ न कुछ त करणो ई पवंदो। वाह वाह प्रभु तव्हांजी लीला अपरंपार आहे। त हलो नारद, कुमार हासीजा जो घर इहो ई आहे? हा छा हू घर में आहे? हा आहे, पर तव्हीं केरु आहियो? उहो असीं उन्हनि खे ई ॿुधाईंदासीं। तव्हां प्लीज़ उन्हनि खे कोठियोनि। अरे पर ॿुधायो त सही ॻाल्हि छा आहे? ॾिसो मैडम, असां ते कृपा करियो ऐं कुमार खे कोठियोसि। कुमार? मुंहिंजो नालो निकोलस आहे ऐं ही आहिनि फादर जोसेफ। असां ब्रिटेन जे सभ खां वॾी चर्च मां आया आहियूं। यस यस फादर, प्लीज हैव अ सीट। धर्म मटाइण लाइ एप्लीकेशन तव्हां विधी हुई? हा हा, गुज़िरियल हफ़्ते ई विधी हुई। असां उन ई सिलसिले में तव्हां सां ॻाल्हाइण आया आहियूं। जी ॿुधायो। धर्म मटाइण जो कारण? को हिकु हुजे त ॿुधायां न। हिते त घणा ई रीज़न्स आहिनि। सभ खां वॾो रीज़न त इहो आहे त ही धर्म मुंहिंजे पीउ खे बचाए कोन सघियो। त छा ईसाई धर्म तुंहिंजे पीउ खे बचायो? उन्हनि कोशिश त कई न। छा कयो? चर्च में हर संडे ते उन्हनि प्रार्थना कई हुई जंहिंजे करे मुंहिंजे पिता जी हेल्थ में डॉक्टरनि खे इम्प्रूवमेंट नज़र आई हुई। प्रार्थना त तुंहिंजी मां बि रोज़ सुबुह जो कई हूंदी, पोइ तूं कीअं थो चई सघे त तुंहिंजे पीउ जे हेल्थ में इम्प्रूवमेंट हुननि जी प्रार्थना करे हुई? या जेके माण्हू ईसाई धर्म खे नथा मञनि उहे ठीक कोन थींदा आहिनि? या वरी ईसाई धर्म खे मञण वारो हर को इंसान अमर आहे ऐं तुंहिंजो पिता त हुननि जी प्रार्थना करण खां पोइ बि चालाणो करे वियो। इन ते तुंहिंजे चर्च वारनि जो छा चवणु हो? हुननि जो चवणो त ईसाई धर्म ई सचो धर्म आहे
ऐं इहो सुञाणण में तो देरि करे छॾी। इन करे तुंहिंजो पीउ चालाणो करे वियो। पर पोइ बि तुंहिंजे पिता जी आत्मा ते यीशु मसीह जी ब्लेसिंग्स हमेशह रहंदियूं। तव्हां खिलो था? मां को चर्चो ॿुधायुमि छा? खिलाना त ॿियो छा कयां? मूंखे सम्झ में कोन थो अचे त मां तुंहिंजे भोलेपन ते क़यास कयां या नादानीअ ते खिलां। ही तुंहिंजे पिता जो एक्चुअल मेडिकल रिपोर्ट्स आहिनि जेके हॉस्पिटल में फेक रिपोर्ट्स सां मटायूं वयूं हुयूं ऐं तोखे हेल्थ में इम्प्रूवमेंट जो कूड़ो आथत ॾिनो वियो हो ऐं इहा हुन रैकेट लाइ तमामु मामूली ॻाल्हि आहे। रैकेट? हा, रैकेट। कुछ बेईमान ऐं बेज़मीन। हेलो प्रभु। साईं जी पूजा करण स्मेल थी अचे तो मस्त कुछ खाइण जी। कोन ऐं ॿ पकोड़नि जूं प्लेटूं वठांसि? दिल पूरी कर नारद, जेको खपई वठेसि। भाऊ, असां चङो परे खां आया आहियूं। तव्हांजे तामनि जी ख़ुशबू असांखे हिते छिके आई। 2 दाल पकवाननि जूं प्लेटूं ऐं 2 पकोड़नि जूं प्लेटूं ॾियण जी कृपा कंदा। पर भाऊ, असां वटि तव्हांखे ॾियण लाइ पैसा त कोन आहिनि। साईं, असां त निमित मात्रा आहियूं। ॾियण वारो त हू लाल साईं आहे। काई ॻाल्हि कोन्हे, तव्हां वियो, मां मोकिलियांव थो। शाला तुंहिंजा भंडार भरियल हुजनि। ऑर्डर कॾहिं, किथे, कीअं? नारायण नारायण। नारद, कहे दिल पूरी? हलूं हाणे? नारायण नारायण। किथे आयो? ठीकु आहे नारद, ही वठ। हाणे हलूं? वाह वाह साईं, हाणे मज़ो ईंदो। शुरू खां कंट्रोल करण जी कोशिश करे रहिया हुआसीं। कंट्रोल माय फुट। अरे जॾहिं मुंहिंजा माता पिता जिन मूंखे जनम ॾिनो उन्हनि मूंखे कॾहिं कंट्रोल करण जी कोशिश न कई, पोइ तव्हां केरु थींदा आहियो? प्लीज मेंटेन द डेकोरम ऑफ दिस ऑफिस। माइंड योर टंग। तोखे सम्झ में अची रहा है तू छा है, कैसा ॻाल्हाए रही है? अरे तूं त बस ई कर। मूंखे मुंहिंजी साहेड़ियूं अॻु में ई चवनि पियूं त ही टिपिकल ममाज़ बॉय अथई। अरे जॾहिं शादीअ खां पोइ समाज छोकिरीअ खां एक्सपेक्ट थो करे त हू पंहिंजे माउ पीउ खां अलॻि रहे, त छोकिरे खे पंहिंजे माउ पीउ सां गॾु रहण जो हक़ कंहिं ॾिनो? इहा ई त तुंहिंजी घटिया सोच आहे न। मूंखे मुंहिंजा दोस्त पहिरियों ई चवंदा हुआ त शादीअ खां पोइ छोकिरियूं छोकिरनि खे पंहिंजे माउ पीउ खां अलॻि थियण में का बि कसर कोन छॾींदी आहिनि, ऐं इहो सभु अॼु मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी बि रहियो आहियां। साईं तव्हां ॿुधी रहिया आहियो, हिन खे रोकियोसि नथा। छो रोकियांसि? छा ग़लति चई रही आहे? जे तव्हां वटि हिननि खे अलॻि रहण जे लाइ पैसा कोन आहिनि त मां थो खणी हिननि खे फ्लैट गिफ्ट ॾियां। वाह भाऊ वाह, हाणे ख़बर थी पवे त तव्हांजे धीअ में ॾेखाव ऐं पैसनि जी मस्ती किथां आई आहे। ॾेखावे जी त तव्हां ॻाल्हि ई न कयो। मंगणे ते हिकु हिकु शइ जी लिस्ट ठाहे ॾिनी हुयव ऐं हिकु हिकु शइ चेक करे बि खई हुयव। 200 माण्हुनि खे कॉकटेल पार्टी फ़क़ीरनि वांगुरु घुड़ी वरिती हुयव। हर ॾिण मां का न का कमी कढी मुंहिंजी धीअ खे ॾोरापा ॾिना हुयव। तव्हांजे हर माइटनि खे गोल्ड जूं गिफ्टूं ॾियण खां पोइ बि असां
तव्हांजी धीअ खे छा ॾिनव? वाह भेण वाह, असां त ॼण कुझु कयो ई न। तव्हांजे धीअ जे चवण ते हिक हिक ॻाल्हि मुंहिंजे पुट पूरी कई। शादीअ जे हाल खां वठी वेंदे हनीमून पैकेज ताईं सभु तव्हांजे धीअ जे ज़िद जे हिसाब सां ई थियो आहे। त पोइ मां छा करियां जे मुंहिंजा वॾा वॾा सपना आहिनि ऐं तव्हांजे पुट जा न? मां अहिड़ो ई आहियां, जे तोखे इहो ई सभु खपंदो त भले ॿिए कंहिंसां शादी करे हा न। बिल्कुलु, असांखे उहो ई करणु खपंदो हुयो। हाणे बि उहो ऑप्शन तव्हां लाइ खुलियल अथव। मम्मी, मूंखे हिन सां गॾु हुन घर में न रहणो आहे। मूंखे तलाक खपे। असांखे बि अहिड़ी नूंहं कान खपे। मैजिस्ट्रेट साहिब, तव्हां बसि तलाक ॾियो। तलाक ॾेई असां सभिनी जी जिंद छॾिया। जे ईअं ई आहे त तव्हां ॿिन्ही खे सोचण लाइ 6 महीननि जो वक़्तु ॾिनो थो वञे। ऐं हा, इन 6 महीननि जे वक़्त में तव्हां इहा पंहिंजी एप्लीकेशन वापसि बि वठी था सघो। नारायण, पर कलयुग जो पति पंहिंजी पत्नीअ खे कंट्रोल करण थो चाहे, ॼण हूअ हुनजी का संपत्ति हुजे। नारायण नारायण। ख़ैर, प्रभु हाणे इहो मैटर कीअं सॉल्व कंदव? कंदासीं। हिन मैटर में तुंहिंजे कुलनि ते बि हिकु ज़िमेदारी अथई। मतलब त काजल खे तोखे सम्झाइणो आहे। प्रभु, इहा मूं ते ज़िमेदारी था विझो कि न मुंहिंजे कर्मनि जी मूंखे सज़ा था ॾियो। मां ऐं के नारी खे सम्झायां, उहा बि हिकु ज़ाल। असंभव असंभव प्रभु, असंभव। ज़ालुनि खे अॼु ताईं केरु सम्झाए सघियो आहे जो मां सम्झाईंदुसि? नारद, तूं पंहिंजे ज्ञान ऐं शक्तिअ खे अंडर एस्टिमेट न कर। इहो कमु तूं बख़ूबी करे सघंदो आहीं। ठीकु आहे प्रभु, जेका तव्हांजी आज्ञा। पर सम्झाइण जी स्ट्रेटेजी छा आहे प्रभु? छो जग जे पालनहार भगवान विष्णुअ बि त मोहिनी अवतार वरितो हो न। प्रभु, किथे मां ऐं किथे भगवान श्री विष्णु? बस तूं उन्हनि जी आज्ञा सम्झी अॻिते वध, बाक़ी मां संभाले वठंदुसि। ठीकु आहे साईं, हाणे फासण खां पोइ फतकण छाजो। हलो हलो। अच्छा, बस पहुंचण वारा आहिनि। ठीक है, मां संभाले थो वठां। हाँ अची विया, लॻे थो अची विया। ओके। यार, ही मेकअप आर्टिस्ट अञा ताईं कोन आयो आहे। ही मेकअप आर्टिस्ट किथे रहिजी वियो? शायदि अची वियो आहे, मां पोइ फोन कयां थी। हाय। अचो अंकल, योगेश मूंखे ॿुधाईंदा तव्हां हिते अचण वारा आहियो। जी, Don't worry, baby. Oops, I'm sorry. I hope you don't mind me calling you baby. Thank you. Okay. तव्हां पंहिंजो फेस क्लीन करे हिन चेयर ते अची वियो। By the time I'll do the preparations, okay? बाय द वे, तव्हां पंहिंजो नालो छा ॿुधायव? इहो त झूलण साईं ॿुधायो ई कोन। Calm down, Daddy. Oh, Nadi. You can call me Nadi. Nadi. Okay, Nadi. I'll be back soon. काथे फसाए छॾियो प्रभु। पियो। योगेश मूंखे ॿुधायो त तूं मैरिड आहीं, पर तुंहिंजी वाइफ ॾिसण कोन थी अचे। हाँ अंकल, मां मैरिड त आहियां, पर बस कुछ ॾींहंनि लाइ, छो त डाइवोर्स एप्लीकेशन फाइल कई है। पर डिवोर्स छो बेबी? छा ॿुधायां नैडी, मुंहिंजी ससु टोटली हिटलर आहे, हिटलर। मतलब हुनखे हीअं खपे त हूअ चवे त मां उथां, हूअ चवे त मां वियां। चवे पई सुबुह जो 7 बजे उथ ऐं 8:30 बजे ताईं रेडी थी ऐं किचन में अची पी न रे, उन लाइ त कुक रखियल हुई। Oh, thank God. हीअं त मूंखे जॉब करण जी बि परमिशन आहे, पर मां छो कयां? मुंहिंजे डैडी वटि हेॾा पैसा आहिनि। मां कॾहिं कुआरे हूंदे ई कमु न कयो त हुते छो? रिया खे असांजी हर ॻाल्हि कंट्रोल ऐं पाबंदी बि लॻे। मम्मी कॾहिं कुझु चएसि त हुन ते उल्टा जवाब ॾींदी। अरे हीअं वॾा त ॻाल्हाईंदा आहिनि न, हिन जो मतिलबु छा असां पंहिंजी मान मर्यादा विसारे छॾियूं? अजय, शादीअ जो बंधन को मामूली बंधन न हूंदो आहे। इहा हिकु तपस्या आहे। शादी सिर्फ़ 2 शरीरनि जो न, पर 2 आत्माउनि जो मेल हूंदो आहे। शादीअ में असां जेतिरो साम्हूं वारे खे मटाइण था चाहियूं,
ओतिरो ई पाण खे बि मटाइणो पवंदो आहे। कोई बि इंसान परफेक्ट न हूंदो आहे, कमी त सभिनी में हूंदी आहे, पर असांखे पंहिंजे जज़्बातनि खे पाण ते हावी थियण न ॾियणो आहे। हिकु ॻाल्हि हमेशह यादि रखजांइ त ईश्वर असांखे पंहिंजो दिमाग़, पंहिंजी सोच ऐं पंहिंजूं अखियूं ॾिनियूं आहिनि। उहो छो असां पंहिंजे पार्टनर खे ॿियनि जी नज़रुनि सां था ॾिसूं? छो हुनखे ॿियनि जी चयल ॻाल्हियुनि ते जज था कयूं? असांखे सिंपल हिकु ॿी बि ॻाल्हि यादि रखणी आहे त जेका ज़िंदगी असां पंहिंजी धीउ ऐं भेण लाइ शादीअ खां पोइ चाहियूं था, बसि उहा ई ज़िंदगी असांखे पंहिंजे घर जी नुंहं खे बि ॾियणी आहे। जे हर घर पंहिंजी नुंहं खे ख़ुशि रखंदो त कॾहिं कंहिंजी धीअ दुखी न थींदी। हा, असां वॾनि खे इहा ॻाल्हि सम्झणु घुर्जे त नई जनरेशन जी सोच ग़लति न, सिर्फ़ अलॻि आहे। रिया बेबी, शादी को गुॾे गुॾियुनि जो खेल नाहे, पर जज़्बातनि, एहसास ऐं प्यार जो हिकु तालमेल भरियो पवित्र रिश्तो आहे। शादी ॿिनि परिवारनि जो संगम आहे। शादी में असांखे साम्हूं वारे खां अॻु पंहिंजे कमियुनि जो हिसाब करणो हूंदो आहे ऐं हुनखे रेक्टिफाई करणो हूंदो आहे। रिया बेबी, शादी खां अॻु ऐं पोइ जी ज़िंदगी कंपेरेबल कोन्हे। नवां रिश्ता, नयूं ज़िम्मेदारियूं। शादी हिकु अहिड़ो रिश्तो आहे जंहिंमें ईगो ऐं अडंबर लाइ का बि जॻह कोन्हे। जिते बि गिव एंड टेक, नुक़सान ऐं फ़ाइदो अची वियो, हुते कमु पूरो। जेका इज़त तूं पंहिंजे मॉम डैड लाइ पंहिंजे भाॼाई मां एक्सपेक्ट थी करे, बसि उहा ई इज़त तोखे पंहिंजे ससु सहुरे खे ॾियणी आहे। जे हर नूंहं पंहिंजे साहुरे घर खे सुर्ग बणाईंदी न, त को बि पेको घर नर्ग न बणजंदो। रिया बेबी, नई जनरेशन खे अगली जनरेशन जी एक्सपीरियंस मां जाम कुछ सिखणो आहे, यू नो। अजय, मुझे काई ॻाल्हि बुरी लगी हुजे त आई एम एक्सट्रीमली सॉरी। वेल, मुझो हाणे चेक इन जो टाइम थी वियो आहे, मां हलां थो। Okay, honey? Okay, now, just think over it what I've told you. Okay, Riya baby? Bye! तैयार थी गई है? ऐं केॾां पई वञे तूं? पंहिंजे घर मम्मी। केॾां पई वञी? हिन घर जी नुंहं खे वठण। होना है शायद मां तोखे हिन नए एनवायरनमेंट में एडजस्ट थियण जो टाइम कोन ॾिनो। ना अजय, ट्रस्ट मी, आई प्रॉमिस, मां असांजे रिलेशन खे मज़बूत बनाइण लाइ हर कोशिश कंदसि। मां बि तोसां वाइदो थो कयां रिया त तुंहिंजे अखियुनि में कॾहिं बि घोड़ा न अचनि ॾींदसि। मूंखे मम्मी डैडी खां बि माफ़ी घुरणी आहे। मां बि हुननि जी टेम्पर में नाहे जाम घटि वधि ॻाल्हायो। मूंखे बि तुंहिंजे मम्मी डैडी सां मिलणो आहे, पर हुन खां पहिरीं छा? बस वही। जो आयो समो प्यार जो मौसम मां बहार जो आयो समो प्यार जो अच प्यार करियो
मूं सभु फॉर्मेलिटीज़ पूरियूं करे छॾियूं आहिनि। तव्हां 1,11,000 जो चेक मुंहिंजे घरां कलेक्ट करे छॾिजो। हा, बसि मुंहिंजो फोटो ऐं मुंहिंजो नालो ज़रा वॾनि अखरनि में लिखिजो। जी जी, थैंक यू। अनिल यार, तो वटि कुझु पैसनि जी एडजस्टमेंट हुजे त दरअसल गुड़िया जे स्कूल जी फीस भरणी आहे। छा आहे न, हिन महीने मुंहिंजो हथु तंग थो हले। इन में कहिड़ी नई ॻाल्हि आहे? हेॾा हा वठो चांहि। ऐं सुनील लाइ चांहि? खीर ख़तम थी वियो, जेसि ताईं वरी खीर वारो अचे। न न सुनीता, मूंखे उहे बि चांहि जी घुर्ज कोन हुई। भैया, तव्हां लास्ट मंथ बि त हिननि खां 10,000 वरिता हुआ न? हा, दरअसल दुकान जे लाइट जो बिल चङे टाइम खां बाक़ी हो। जे न भरिया हा त मीटर कटे वञनि हा। हा हा, ख़र्च त सिर्फ़ तव्हां सां लागू आहिनि न। सुनीला, हिकु कमु कर, गुड़िया खे कॉन्वेंट स्कूल मां कढी कंहिं सिंपल स्कूल में विहारे छॾीसि न, जितां जी फीस बि तूं भरे सघीं। अनिल प्यारा, मां चाहियां थो त गुड्डी बि पढ़ी लिखी तो वांगुरु पंहिंजे पेरनि ते बीहे। मां त पंहिंजे जीवन में घणो कुझु हासिल कोन करे सघियुसि, घटि में घटि गुड़िया त करे। वॾा वॾा सपना उन्हनि खे ॾिसणु घुरिजनि जिन वटि साधन हुजे। अनिल यार, तोखे बि त ख़बर आहे त मां पंहिंजी पूरी कोशिशि करे रहियो आहियां। कोशिश उनजी बि कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हांखे त हिते सभु मिले ई थो। सुनीता, आवाज़ वॾो न कयो, छा थी ग़लति चवे? बराबरि, हीअ ग़लति कीअं थी सघे? ग़लती त मुंहिंजे नसीब जी आहे, काई ॻाल्हि कोन्हे। अरे, जॾहिं इंसान पाण कुझु न करे सघंदो आहे न, त ईअं ई नसीब ते ॾोह ॾींदो आहे। नारायण नारायण। मिस्टर पमनाणी, इन्हनि जो लैपटॉप बंदि कर ऐं टिनी खां मोबाइल वठी छॾनि, ऐं जे लैंडलाइन हुजनि त हुनजी बि वायर कढी छॾ। अरे, मूं वटि त मोबाइल बि कोन आहे ऐं घर में लैंडलाइन बि कोन्हे। अरे, तव्हां केरु आहियो ऐं हीउ सभु छा हली रहियो आहे? असां इनकम टैक्स डिपार्टमेंट मां आया आहियूं। मां आहियां इंस्पेक्टर पमनाणी ऐं हीअ आहिनि मिस्टर पी गुरदासाणी, जॉइंट कमिश्नर। साईं, तव्हां बीठा छो आहियो? वियो त सही, मूंखे सिर्फ़ु हिकु फ़ोन करणु ॾियो, मां पंहिंजे सीए खे घुराए थो वठां। मिस्टर अनिल कुमार, असां तव्हांजे सीए जे ऑफिस में रेड विझण खां पोइ ई हिते आया आहियूं ऐं उतां ई असांखे तव्हांजे टैक्स एवेजन जा एविडेंसिस मिलिया। छा? हा, टैक्स एवेशन मतलब त टैक्स जी चोरी। हा त मिस्टर अनिल माखीजा, तव्हांजा 6 बैंक अकाउंट्स हुजण खां पोइ बि तव्हांजे लेटेस्ट इनकम टैक्स रिटर्न में सिर्फ़ 2 बैंक अकाउंट्स डिस्क्लोज कयल आहिनि, जिन में लास्ट फाइनेंशियल ईयर में 35 लैक्स जूं ट्रांजेक्शन थियूं आहिनि ऐं तव्हांजी वाइफ जे नाले परचेस कयल 2 फ्लैट्स जो त ज़िक्र ई कोन्हे। इन्हनि सभिनी कंसीलमेंट्स ते तव्हांखे 45 लैक्स टैक्स चुकाइणी आहे ऐं जेसि ताईं तव्हां इहो न चुकाईंदा तेसि ताईं इहे बैंक अकाउंट्स ऐं प्रॉपर्टीज़ सील कयूं वेंदियूं। ऐं हीअ अथव हुनजो नोटिस। 1 महीने जो वक़्तु अथव तव्हां वटि, न त अॻियां जे कॉन्सिक्वेंसिस भोगण लाइ तयारु थी वञो। पर एतिरे थोरे वक़्त में एॾनि रुपयनि जो बंदोबस्तु कीअं थींदो सर? छो त तव्हां मुंहिंजा बैंक अकाउंट्स ऐं प्रॉपर्टीज़ त सील करे रहिया आहियो। हाणे बराबरि जो वक़्तु वियो मिस्टर अनिल कुमार, इहो सभु तव्हांखे अॻु में सोचणु खपंदो हो। हाणे इहो सोचो त इहा टैक्स तव्हां कीअं पे कंदव। हा त हाणे अचो था मिस्टर सुनील तव्हांजे मैटर ते। पर मां त गुज़िरियल 6 सालनि खां रिटर्न फाइल ई कोन कयो आहे। एग्ज़ैक्टली, असांखे उहो ई ॼाणो आहे त छो फाइल न कयो अथव। दरअसल मुंहिंजी फैक्ट्रीअ में 6 साल अॻु बाहि लॻी हुई ऐं जंहिंमें काफ़ी नुक़सान बि थी वियो ऐं उन खां पोइ इनकम त न जे बराबरि आहे। मुंहिंजी वाइफ टीचर हुई, पर 4 साल अॻु उहा बि हिकु एक्सीडेंट में ईश्वर खे प्यारी थी वई। उहा टैक्स रिटर्न भरींदी हुई। तव्हां चई रहिया आहियो त तव्हांजी इनकम कोन्हे, पर असांजे टैक्स रिकॉर्ड्स में हर साल तव्हांजे नाले एफडी इंटरेस्ट ऐं टीडीएस मेंशन कयल आहे ऐं उहो बि मामूली अमाउंट न आहे।
गुज़िरियल साल 4,80,000 जो इंटरेस्ट क्रेडिट थियो अथव। छा मूंखे त इन बारे में कुझु ॼाण ई कोन्हे। असांखे ख़बर आहे, छो त इहा एफडी तव्हांजी वाइफ जी आहे ऐं हुननि जी मरण खां पोइ एज़ अ नॉमिनी बैंक तव्हांजे नाले करे छॾी हूंदी। तव्हांजे मथां का बि टैक्स न आहे, बसि तव्हांखे इनकम टैक्स रिटर्न भरे इंफॉर्मेशन असांजे डिपार्टमेंट ताईं पहुचाइणी आहे। सर, जे इंट्रेस्ट ई 4,80,000 आहे त एफडी जो अमाउंट घणो हूंदो? वेल, एग्ज़ैक्ट अमाउंट त तव्हांखे बैंक ई ॿुधाए सघंदी, बाक़ी अटकल्ह 60 खां 70 लखनि जे विच जो अमाउंट हूंदो। जे ईअं आहे त अनिल जी टैक्स बि उन मां ई चुकाए छॾिबी। सुनीला, तूं अहिड़ो कुझु बि न कंदे। मुंहिंजी टैक्स तूं छो भरींदी? एग्ज़ैक्टली, टैक्स इवेजन त हिननि कई आहे, त पोइ तव्हां छो हिननि जी टैक्स भरींदा? अम्मा बाबा जे गुज़ारे वञण खां पोइ हुननि मूंखे अनिल जे रूप में नंढे भाउ जी न पर हिकु पुट जी ज़िमेदारी ॾिनी हुई ऐं उन ज़िमेदारीअ खां मां पुठिते कोन थींदुसि। भाउ सुनील, तूं सिर्फ़ु उमिरि में ई न पर हर दर्जे में वॾो आहीं। मां भुलियल हुयुसि जो कूड़े शान मान ऐं ॾेखाव में पंहिंजे पिता समान भाउ खे विसारे वेठुसि। अॼु ख़बर पियमि त वक़्तु सभ खां वॾो बलवान आहे ऐं शायदि इहा ई मुंहिंजे ग़लति हल ऐं कर्मनि जी सज़ा आहे। थी सघई त मूंखे माफ़ु कजे मुंहिंजा भाउ, तुंहिंजो इहो अहसान मां आख़िरी साह ताईं न चुकाए सघंदुसि।